सनत साईं जीएम सैयद अलमारूफ गुलाम मुर्तज़ा शाह जो अॼु जनम ॾींहुं आहे। अहिड़े पुरमुसरत मौक़े ते अॼु असां अहिड़ी अज़ीम शख़्सियत खे ख़राज अक़ीदत ऐं ख़राज तहसीन पेश कयूं था। अचो त अॼु संदसि ज़िंदगीअ ते, संदसि फ़लसफ़े, संदसि फ़िक्र, संदसि जदोजहद ऐं संदसि सिंध जे लाइ मुहबत कोशिशुनि ऐं कावशुनि ऐं तहरीक ते मुख़्तसिर रोशनी विझूं। साईं जीएम सैयद सिंध जी तारीख़ जो हिकिड़ो अणविसरंदड़ बाब ऐं हमेशह तारीख़ जे वर्कनि में जरकंदड़ किरदारु। दोस्तो, सन जो सैयद साईं जीएम सैयद अलमारूफ साईं गुलाम मुर्तज़ा शाह 17 जनवरी 1904 ते सन सिंध में जनम वरितो। पाण पढ़ियल लिखियल फ़िक्र रखंदड़ ऐं सिंध सां गहरी मुहबत रखंदड़ शख़्सियत हुया। पाण शुरूआत में ऑल इंडिया मुस्लिम लीग सां लाॻापियल रहिया। पाकिस्तान ठहण खां पोइ पाण मरकज़ी रियासत जे पॉलिसियुनि खां मायूस थिया। जीएम सैयद जो बुनियादी नज़रियो सिंधी क़ौमियत हुयो। संदन फ़िक्र जा अहम नुक़्ता, जिन में सिंध अलॻि क़ौम आहे जंहिंजी जुदा ॿोली, सक़ाफ़त ऐं तारीख़ आहे। मरकज़ सिंध जे वसीलनि ॿोली ऐं हक़नि खे नुक़सानु पहुचायो। साईं जीएम सैयद पाण अदम तशद्दुद जा हामी हुआ। साईं जीएम सैयद सिंधु देश जो नज़रियो ॾिनो, जंहिंजो मक़सदु हुयो सिंध जी सियासी, मुआशी, सक़ाफ़ती ख़ुदमुख़्तियारी। मतिलबु साईं जो ख़्यालु हुयो त सिंध हिकिड़ो अहिड़ो सूबो हुजणु घुरिजे जंहिंखे पंहिंजी सियासी, समाजी ऐं मुआशी ख़ुदमुख़्तियारी हुजणु घुरिजे, जेका मरकज़ जे तरफ़ां जॾहिं सिंध मरकज़ में शामिलु कयो वियो उहा न मिली, जंहिंजे करे साईं उन खां बाग़ी थी विया। साईं जीएम सैयद सिंधी क़ौम खे, सिंध जे अवाम खे, सिंध जे माण्हुनि खे सियासी शऊर ॾियण जी पंहिंजी पूरी ज़िंदगी में भरपूर ऐं निमाया कोशिशूं कयूं, जिन में साईं जो बुनियादी मक़सदु जेको हुयो उहो किताब, तहरीरूं, फ़िक्री बहस ऐं संदसि फ़िक्री बहस, संदसि तहरीक जा बुनियादी औज़ार हुया। साईं जीएम सैयद पंहिंजी ज़िंदगीअ में काफ़ी किताब लिखिया हुया, जिन में जीअं ॾिठो मूं सिंधु देश, सिंध जा सूरमा, नई सिंध लाइ जदोजहद, पैगाम लतीफ़ निमाया आहिनि। ऐं उन खां अलावा बाक़ी बि केतिरा ई ख़त, मुकालमा, तहरीरूं, कालम ऐं किताब शामिल आहिनि। साईं जीएम सैयद खे पंहिंजी ज़िंदगीअ में सिंध जी ख़ुदमुख़्तियारीअ जे लाइ आवाज़ु उथारण जे जुर्म में केतिरा ई साल नज़रबंदि कयो वियो ऐं आख़िरकार साईं जीएम सैयद 25 अप्रैल 1995 में वफ़ात करे वियो। साईं जीएम सैयद यकीनन अॼु जिस्मानी तौर असां सां गॾु नाहे, पर हुन जा किताब, हुन जा ख़्याल, हुन जा लफ़्ज़, हुन जी तहरीक ऐं हुन जूं सिंध जे लाइ कोशिशूं ऐं सिंध सां मुहबत ऐं मुहबत जी शिद्दत, ईअं सम्झो त साईं जीएम सैयद जो रूह अॼु बि असां मां हर हिकु जेको प्योर सिंधी आहे उन में समायल आहे। जेको उन जो किरदारु रहियो पंहिंजी ज़िंदगी में, उहो कॾहिं बि विसरण जहिड़ो न आहे। दोस्तो, अॼु साईं जीएम सैयद जे पैदाइश वारे ॾींहुं, यानी संदन सालगिरह जे ॾींहुं, असां खेनि ख़राज अक़ीदत ऐं ख़राज तहसीन पेश कयूं था।